ताज़िन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। हिक ई ख़ानदान जूं ॿ नीगरियूं उरड़ी वॻे फ़ौत थी पियूं आहिनि। वाक़े खां पोइ घर में कोराम मची पियो आहे। कादरपुर मां अपडेट अवां सां शेयर कयूं पिया। हिक ई ख़ानदान जूं ॿ नीगरियूं उरड़ी वॻे फ़ौत थी पियूं आहिनि। फ़ौत थी विया आहिनि। भुट्टा मोहल्ला वासी पोरत मुश्ताक भुट्टो जूं 2 साल जी ॿारड़ी कलसूम ऐं सुधीर भुट्टो जी 4 साला नींगरी आयशा फ़ौत थी वई आहे। उरड़ी साहब ॿारनि जे घर में कोराम मतल आहे। मुख़्तलिफ़ इलाक़नि में उरड़ी साहब केतिरा ई ॿारड़ा वरितल आहिनि। सिहत खातो ख़ामोश आहे। इलाइक़े वासियुनि जो बयानु, सिहत खाते खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। उरड़ी वॻे 2 ॿारड़ियूं फ़ौत थियूं आहिनि। हिक ई घर जूं 2 ॿारड़ियूं उरड़ी वॻे फ़ौत, घर में कोराम मतल आहे। भुट्टा मोहल्ला वासी पोरत मुश्ताक भुट्टो जी 2 साल जी ॿारड़ी कलसूम ऐं सुधीर भुट्टो जी 4 साला नींगरी आयशा फ़ौत थी वई आहे। ताज़िन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। हिक ई ख़ानदान जूं 2 नीगरियूं उरड़ी वॻे फ़ौत थी वियूं आहिनि। वाक़े खां पोइ घर में कोराम मची पियो आहे। कादरपुर मां अपडेट अवां सां शेयर कयूं पिया। हिक ई ख़ानदान जूं 2 नीगरियूं उरड़ी वॻे फ़ौत थी वियूं आहिनि।